मौजूद आहियां लंडन में ऐं अॼु हिते क्वीन जी प्लैटिनम जुबली मल्हाई पई वञे। अचो त तव्हांखे लंडन जो सैर करायूं। ये वेलिंगटन ट्रेन स्टेशन है। हितां असीं लंडन विक्टोरिया लाइ रवाना थियासीं। यह लंडन जी सेकंड बिज़ीएस्ट विक्टोरिया स्टेशन है, जेका 1860 में ठही। हिन जा 19 प्लेटफार्म आहिनि ऐं सालियानो 74 मिलियन माण्हू हितां सफ़र कनि था। यह सेंट्रल लंडन जी ग्रीन पार्क अंडरग्राउंड स्टेशन है। असां बकिंगम पैलेस वञण लाइ हिते लथासीं। ही सल्तनत बरतानिया जी रानी जो महल बकिंगम पैलेस है। यह लंडन में हलंदड़ अंडरग्राउंड ट्रेन है जैसे ट्यूब सॾियो वेंदो आहे।
हीअ लंडन जी फेमस अट्रैक्शन टावर ब्रिज आहे, जेका थेम्स रिवर जे मथां टावर ऑफ लंडन जे भरिसां ठहियलु आहे। हीअ ब्रिज 1886 खां 1894 ईस्वी ताईं ठही ऐं होरेस जोन्स हीअ ब्रिज डिज़ाइन कई।